नासिम ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कंदासीं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां MK वफ़द इस्लामाबाद में मुलाक़ात करे बेतमादी रिथ ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। मुलाक़ात में बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह बि शिरकत कई। सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह, सुहेल अनवर सियाल ऐं ॿिया अॻवान बि मौजूदु हुआ। अॻूणे सदर पारां MK अॻवाननि जे मार में मांझांदे जो इंतज़ाम पिणु कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शेयर कई पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां MK वफ़द इस्लामाबाद में मुलाक़ात करे बेतमादी रिथ ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। मुलाक़ात में बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह बि शिरकत कई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी, नासिर शाह, सुहेल अनवर सियाल ऐं ॿिया अॻवान बि मौजूदु हुआ। अॻूणे सदर पारां MK अॻवाननि जे मार में मांझांदे जो इंतज़ाम पिणु कयो वियो। मुलाक़ात बाबति तव्हांखे आगाह कई पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां MK वफ़द इस्लामाबाद में मुलाक़ात करे बेतमादी रिथ ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां धरती TV जे रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट जे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां ज़रदारी हाउस में MQM जे वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान MQM अॻवान आमिर खान ऐं उनखां अलावा डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक़, वसीम अख्तर ऐं जावेद हनीफ़ शामिल हा। MQM वफ़द पारां सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेको मांझांदो ॾिनो वियो उनमें शिरकत कई वई ऐं उन्हनि मानी बि उते खाधी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी MQM विच में मुल्की सियासी सूरताल जेका आहे ख़्यालनि जी ॾे वठि थी आहे। आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु हिन मुलाक़ात में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सईद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं रुखसाना बंगश जेके आहिनि उहे पिणु मौजूदु हुया। ऐं अॼोकी जेका मुलाक़ात थी आहे उनमें ख़ासि तौर ते वज़ीर आज़म ख़िलाफ़ जेका आयल बेतमादी रिथ आहे उन ते ॻाल्हियूं थियूं ऐं ज़रियनि जो चवणु आहे त अपोज़िशन जो साथ ॾियण जे हवाले सां काफ़ी जेको आहे ॻाल्हियूं नतीजे ते वेझो पहुची चुकियूं आहिनि ऐं इम्कान इहो ज़ाहिर कयो पियो त जल्द MQM जेको आहे उहो हुकूमती जेको आहे पासो छॾे अपोज़िशन जे पासे ऐलान करे सघे थी। पर अॼोकी जेका हीअ मुलाक़ात थी उन मुलाक़ात में काफ़ी जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते गौर वीचार थियो ऐं अॻुभराई थी आहे। जी, महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण जे लाइ।